हैदराबाद जे जीआर कॉलोनी में फ्लैट मां शागिर्द जो लाश मिलियो आहे। उन हवाले सां लाइन ते आहे अब्दुल रसूल चांडियो। जी अब्दुल रसूल, इन हवाले सां वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी हाँ, बिल्कुल। जीआर थाने जे बाबन शाह कॉलोनी वारे इलाइक़े में फ्लैट में परोसवार नमूने फौत थियल शागिर्द जो लाश मिलियो आहे, जॾहिं त पुलिस लाश तहवील में वठी पोस्टमार्टम जे लाइ सिविल अस्पताल हैदराबाद पहुचायो आहे। इन हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे एसएचओ जीआर सां। हुनजो चवणु आहे त शागिर्द जी जेका सुञाणप आहे उहा प्रकाश मेंगवाड़ तौर थी आहे, जॾहिं त प्रकाश जेको मेंगवाड़ आहे उन ख़ुदकशी कई आहे, जॾहिं त हुनजी फ्लैट मां फाहो खाधल जेको लाश आहे उहो मिलियो आहे। जॾहिं त हिन हवाले सां एसएचओ जीआर जो वधीक चवणो त मुसलसिल 3 सालनि खां जेको प्रकाश मेंगवाड़ हो उहो हिते हैदराबाद में रहंदो हो, जॾहिं त मेडिकल जी एंट्री टेस्ट जी तयारी कंदो हुयो। जॾहिं त हुन मेडिकल जी जेके हींअर जेका मौजूदु आहे जेका एंट्री टेस्ट थी उन में हुन टेस्ट बि ॾिनी, पर टेस्ट में फेल थियण खां पोइ मायूस थी ऐं हुन ख़ुदकशी कई आहे। जॾहिं त हुनजे वारसनि सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी, ऐं वारसनि जो बि चवणु आहे त हू बिल्कुलु 3 सालनि खां हैदराबाद रहंदो ऐं जॾहिं त हुन जेका एंट्री टेस्ट फेल थियण सबबि हुन जेका आहे ख़ुदकशी कई आहे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां हिन वक़्तु लाश जेको आहे शागिर्द जो पोस्टमार्टम जे लाइ सिविल अस्पताल हैदराबाद पहुचायो वियो आहे, जिते ज़रूरी कार्रवाई बैदि लाश जेको आहे उहो वारसनि हवाले कयो वेंदो। जी अब्दुल रसूल, तफ़सील खां आगाह करण जे लाइ अव्हां जी महिरबानी।